अस्सलाम वालेकुम दोस्तों, छाल वाला खुश आयो ठीक ठाक खैरियत से। उम्मीद क्या तो सब ठीक ठाक होंदो, बिल्कुल चंगा भला फिटफाट होंदो। अज इन प्यारी नई अपडेट में सभी पीरी प्यारन के खुश आमदीद। दोस्तों आऊँ शायद खोसो अवां ॾिसी रहा शायद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तों अज जो मां तक अपडेट ॾियण वारो आहियां, यानी अज जो रिव्यू कंदासीं पंहिंजा वे ड्रामे जूं वॾियूं जो ग़लतियूं थियूं आहिनि पंहिंजा वे ड्रामे में, उन्हनि ते रिव्यू कंदासीं। मुझे चवण जो मकसद आहे त हिन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सके तो असांजे हिन यूट्यूब चैनल शायद खोसो व्लॉग के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों पंहिंजा वे ड्रामे में कहिड़ियूं कहिड़ियूं ग़लतियूं थियूं आहिनि मां तव्हांखे क्लियर करे ॿुधायां थो। त असांजा जेका राइटर आहिनि, जेका कहाणियूं लिखंदा आहिनि, उन्हनि ते हिन दौर में जेको ही 2026 हली रहियो आहे, सवाल उथनि था। बिल्कुलु दोस्तों पंहिंजे ड्रामे जो राइटर त नूर ज़ौन साहब आहे, पुराणो लेखे खां माशाअल्लाह सुठो राइटर आहे, कहाणियूं भलियूं लिखंदो आहे। असांजा जेके राइटर आहिनि न, अॼुकल्ह जे दौर सां जे हिसाब सां जेका कहाणी लिखनि था उहा अधु कहाणी लिखनि था, अधूरी कहाणी आहे। पंहिंजा वे ड्रामो तव्हां ॾिसो, इन में दोस्तों कहाणी बहितरीनु लिखियलु आहे। इन में कानून आहे कोन, पुलिस जो त नालो ई कोन आहे। माण्हू फ़ोन बि इस्तेमालु करनि था, इन में तव्हां ॾिठो स्मार्टफोन इस्तेमालु करनि था पंहिंजा वेरी में, यानी कहाणी अॼु जे दौर जे हिसाब जी आहे, लेकिन उन में कानून आहे कोन। मां इहो जॾहिं ड्रामो ॾिसंदो आहियां पंहिंजा वेरी, जॾहिं इन जा ग़लतियूं इन जूं कढंदो आहियां ऐं सोचींदो आहियां यार सिंध सॼी मां बि घुमी आहे, मूं त हिते अहिड़ी जाते किथे बि न ॾिठो आहे कंहिं मतिलबु वॾेरे जेको आहे कंहिंखे सज़ा ॾिनी हुजे ऐं उनखे पुलिस न पकड़ियो हुजे। हाल पुलिस छॾे ॾींदी आहे, वॾेरनि खे मां मञां थो छॾे ॾींदी आहे, पर ईंदी त आहे, नज़र त ईंदी आहे। पर हिन पंहिंजा वे ड्रामे में किथे बि कंहिं पुलिस थाणो कंहिं सिपाही जो नालो निशान ई कोन आहे। सॼे ड्रामे हिन टाइम ताईं 85, 86, 87 किस्तूं 88 किस्तूं हली चुकियूं आहिनि, तव्हां ॾिठियूं आहिनि। त 88 किस्तनि ताईं किथे बि जेको आहे केतिरा बि खून थिया आहिनि, 5-6 खून हिन ड्रामे में ॾेखारिया विया आहिनि, पुलिस नज़र न आहे आई। चाकर खान हिकिड़े खे पकड़े थो, हुनखे छॾे ॾिए थो, खून माफ़, वरी ॿिए खे पकड़े थो, हुनखे छॾे ॾिए थो, खून माफ़। मां हैरान थियो आहियां, इहे कहिड़े इलाइक़े जी कहाणी लिखी आहे। सिंध में कोई अहिड़ो इलाइक़ो मूंखे नज़र नथो अचे जिते पुलिस न हुजे। पुलिस पैसा खाइण लाइ ईंदी त आहे वॾेरनि वटि न, हिन में उहा बि कोन ॾेखारी वई आहे। इहो तव्हां ज़रूरु सोचो हूंदो त इहो राइटर कहाणी लिखी कीअं आहे। राइटर हेॾो सारो ड्रामो लिखियो आहे, सोप सीरियल आहे, उहो हुन लिखियो कीअं आहे जंहिंमें पुलिस जो कानून जो नालो निशान ई कोन आहे। कहाणी सम्झ में नथी अचे त हिन ड्रामे खे कीअं हलाइनि था, कीअं लिखनि था, कीअं शूट कनि था। इहा ग़लती हिकु वॾी ग़लती आहे। तव्हां उर्दू ड्रामा ॾिसो, पाकिस्तानी, उन में कानून ॾेखारनि था, पुलिस ॾेखारनि था, भली करप्ट आहे पुलिस, कुझु ॾेखारनि था न, कुझु सम्झ में अचे थो यार वाक़ई अॼु जे दौर जी कहाणी आहे। हिन में उहो कुझु कोन आहे, पंहिंजा वेरी में अंधेर नगरी आहे, जेको जंहिंखे मारे थो उते फिटा कयूं थो वञे, हुनखां पुछण कोन आहे, वारिस कोन आहे, पुलिस कोन आहे, का शइ कोन आहे, मीडिया कोन आहे, कुझु बि नथा ॾेखारनि, सोशल मीडिया बि हिन में नथा ॾेखारनि। यानी हिन ड्रामे खे 2026 न 1926 जे हिसाब सां लिखियो वियो आहे, ठाहियो वियो आहे। सिर्फ़ु फ़र्क़ु एतिरो आहे, में टच मोबाइल इस्तेमालु कई वई आहे, ॾेखारी वई आहे त हीअ अॼु जो दौर जो ड्रामो आहे, पर अॼु जे दौर जो ड्रामो न आहे। तव्हां अगरि मुंहिंजी ॻाल्हि खां मुतफ़िक़ आहियो त ज़रूरु हिन मुंहिंजी ॻाल्हि खे लाइक कजो, सब्सक्राइब कजो चैनल खे, ऐं कमेंट ज़रूरु कजो, पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु लिखिजो, जेका मां ॻाल्हि कई सही कई या न कई। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त अञा असांजे सिंधी जेका राइटर आहिनि, डायरेक्टर आहिनि, उनखे अञा 10-15 साल देरि आहे, उर्दू ड्रामनि जे लेवल ते नथा अची सघनि, पर उनजे 50% ते बि नथा अची सघनि। अञा वॾो देरि आहे, वॾी देरि आहे, अञा वॾी देरि आहे। ज़रूरु लिखिजो, जवाबु ॾिजो। अल्लाह।